इतने माशाल्लाह काफ़ी अरसे खां शागिर्द तैयार कयो पिया मौसीक़ी नीम क्लासिकल हुजे क्लासिकल हुजे गीत गज़ल हुजे हिन महिल ताईं नौशारो फिरोज़ जे आसपास में तव्हां केतिरा शागिर्द पैदा कया आहिनि? साईं असांखे तक़रीबन माना 88-89 खां वठी करे माना सम्झ जेको आहे सो राग में शुरूआत कई आहे। तक़रीबन माना शागिर्द मुंहिंजा अलाह जी महिरबानी सां गंजनि। हींअर बि काफ़ी शागिर्द आमिर अली चांडियो, शहबाज़ अली ॾिठो, शमन अली शान, डेराज साहब, हबीबला हब साहब आहे मोरे जो, ऐं हिते बि इर्द गिर्द जेके काफ़ी शागिर्द आहिनि। अलाह जी महिरबानी सां उस्तादनि जा पंध परे आहिनि, पर जेको ईंदो आहे असां उस्तादनि जी ड्यूटी कई आहे दिलवजान सां। हींअर त माशाअल्लाह राग तमामु सुहिणो लॻो पियो आहे जो असां वधीक नथा चई सघूं। बहरहाल उस्तादनि जी ड्यूटी ख़िदमत करणु तमामु में तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। सभ खां पहिरियां आहे जेॾो अदब फने मौसीक़ी समुंड आहे इहो समुंड आहे। ज़िंदगी सॼी सिखे तॾहिं बि घटि आहे, बिल्कुलु। पर पोइ गीत गज़ल ॻाइण जहिड़ो शागिर्द केतिरे अरसे में तयारु थी थो सघे? उहो जेकर उनजो शौक़ु ज़ाती पंहिंजो आहे त अलाह ख़ैर करे। ऐं उस्ताद ॾिसण वारो आहे, जेकर सखी उस्ताद आहे उहो 6 महीननि खां साल जे अंदरि माना इहो आहे जो पंहिंजो 5 कलाम 4 माना सम्झ ॻाए सघे थो। बाक़ी सिखण जो समुंड जो जान जीअं समुंड आहे उन में पाणी जी लप भरिबी त खोटी न ईंदी। इश्क सां जेकॾहिं कंहिं शइ खे सिखिजे थो त पोइ उहा देरि न आहे। उस्ताद सखी महिरबानी आहे त पोइ उहा 6 महीननि वारी ॻाल्हि बि साईं सुल्तान साईं जीअं ॿुधाई, पर मूंखे उमेदु आहे त साईं असांखे अञा बि जल्दी सेखारे। मूंखे हिते तक़रीबन 1.5 खां 2 साल थिया आहिनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेको हींअर मां ॻायां थो उहो मां हिन बाजो वॼायां थो, ऐं हिन जी महिरबानी आहे उस्ताद फ़क़ीर बाबा सुल्तान साहिब जन जी जंहिं असांखे सिखिया ॾिनी। मूंखे तक़रीबन में 5 खां 8 साल थी विया आहिनि उस्ताद बाबा वटि राग सिखंदे, ऐं मां निहायत शुक्रगुज़ार आहियां बाबा फ़क़ीर सुल्तान मसमी साहिब जो, जिन पंहिंजो हिकिड़ो क़ीमती टाइम कढी हिन अहिड़े दजाली दौर में असांखे हिन मौसीक़ी फ़िल्म में तयारु कयो आहे। उस्ताद जी क़दर ॾिसी करे ऐं मां उस्ताद आया साईं ॾाढो उस्ताद खे दुकान पंहिंजा ॾेखारे खे ॾाढो VIP तरीक़े सां मूंखे सिखणु